अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैहि जन पंहिंजी मलफ़ूज़ा शरीफ़ में हिकिड़ो नक़ल बयानु फरमायूं त हिकिड़ो बिल्लो नंढड़ियुनि मच्छियुनि जी तस्वीर ठाहे पंहिंजी ॻिचीअ में विझी कूअनि जी दावत कयईं त मूं हींअर पंहिंजे गुनाहनि खां तौबा कई आहे ऐं गुनाहनि जे बख़्शिश लाइ हज वञण लाइ तयारु आहियां। तव्हां बि जेकर हलो त गॾिजी हरीमनि शरीफ़नि जी ज़ियारत लाइ मशरफ़ थी अचो। कूअनि मच्छी जी तस्वीर संदसि ॻिचीअ में ॾिसी पक सम्झाऊं त बिल्लो पंहिंजे गुनाहनि खां सची दिलि सां तौबा कई आहे ऐं हज जो पको इरादो अथसि। तंहिं करे हिकिड़ी जमायत कूअनि जी साण रफ़ीक़ थी हज लाइ रवानी थी। पोइ जॾहिं बिल्ले खे वाट ते बुख लॻंदी हुई त कूअनि खे चवंदो हो त ए रफ़ीक़ो अचो त थोरे वक़्त लाइ राग कयूं ऐं नचूं टपूं त वाट जो थक ऐं मुसाफ़िरी जी परेशानी हल्की थिए ऐं ताज़ा तवाना थी वरी अॻिते पंधु पऊं। पोइ जॾहिं घणी धूड़ ऐं गुबार ॾिसंदो हुयो त उते वञी कूअनि समेत नचणु टपणु ऐं ख़ुशियूं करणु लॻंदो हो, जंहिं करे घणी दज़ ऐं गुबार थींदो हो जो हिक ॿिए खे ॾिसी कोन सघंदा हुआ। अहिड़ो वज वठी बिल्लो हिकु ॿ कूओ झले पेट में लंघाए छॾींदो हो। ईअं कंदे 2-3 ॾींहं गुज़री विया। कूअनि ॾिठो त असीं रोज़ बरोज़ वञूं था घटिबा, सो पाण में हिकिड़े ॾींहुं वीचार करणु लॻा त असीं पहिरें जॾहिं आया हुआसीं तॾहिं घणा हुआसीं ऐं हींअर वञी थोरा बचा आहियूं। तंहिंजो सबबु छा आहे? हिकिड़े कूए चयो त जेकी ख़लल अथव सो उन राग नचणु टपण वारी मजलिस में आहे, तंहिं करे उन जी जांच वठणु खपे। उन हिकिड़े कूए खे उन जी मजलिस महिल पासे करे विहारियाऊं त हाल मालूम करे ऐं रफ़ीक़नि खे ॿुधाए। जॾहिं रही ऐं दस पैदा थी तॾहिं उन कूए ॾिठो त बिल्लो हिकिड़ो कूओ वात में विझी खाए पियो। तॾहिं उन कूए ड्रोड़े अची बिल्ले खां पुछो त हज ते कहिड़े रस्ते सां हलिबो। तॾहिं बिल्ले पंहिंजा कुल्ला मथे करे चयो गीत ॾेई चयो त जवाबु ॾिनो त जिद्दे खां टपंदासीं। सम्झाणी मथे नकुल मां इहो दर्श मिले थो त जंहिंजी जेका आदत ऐं ख़सलस हूंदी सा कॾहिं बि कान मटिबी, छो त हदीस पाक में आहे त आदत मौत खां सवाइ न मटिबी। बुरी आदत वारी मां चङाई जी उमेद अजाई आहे, छो त हू पंहिंजी आदत खां मजबूर हूंदो आहे। अहिड़ी तरह ॿिए हंधि फरमायल आहे त जेकॾहिं को माण्हू चवे त फिलाणो जबल पंहिंजी जाइ तां हटी वियो आहे त इहो मुमकिन आहे, पर जेकॾहिं को चवे त फिलाणो पंहिंजी बुरी आदत मटे वियो आहे त इहो नामुमकिन आहे। तंहिं करे बुरी सोबत में हरगिज़ न फासणु घुरिजे। तोड़े जो हू पंहिंजी आदत छॾण जी केतिरी बि दावा करे, लेकिन पोइ बि उन सां गॾु गुज़ारणु छे ऐं नुक़सान खां ख़ाली न हूंदो। अल्लाह तबारक व तआला असांखे हबीबनि जे सदके सुठी सोबत में रहणु ऐं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैहि जन फरमायो त हिकिड़ो बादशाह पंहिंजे शहज़ादे पुट सां गॾु कंहिं वाट सां ऊंदाही राति में पियो वियो। इतफ़ाक़ सां शहज़ादे जी मुंडरी जंहिं ते क़ीमती मोती जुड़ियल हो सा हथ मां किरी पई ऐं पथरीली ज़मीन में विञाइजी वई। घणी ॻोल्हा कयईं पर हथ कान आई। बादशाह चयो त हींअर जंहिं जाइ ते मुंडरी किरी आहे उतां सभु पथरियूं ॿारे खणाए ऐं पोइ सुबुह जो ॾिसिजो त पाणे मुंडरी लभी वेंदी। हिन नक़ल शरीफ़ में सम्झणी आहे त हीउ जहान जो बि मिसाल ऊंदाही राति वांगुरु आहे, जंहिंमें चङनि ऐं बुरनि जो फ़र्क़ु गॾियो पियो आहे। जीअं हदीस शरीफ़ में आहे त ज़ाहिरी हयाती वारा माण्हू निंड में सुतल आहिनि, जॾहिं मरंदा तॾहिं अखियूं पटींदा ऐं सुजाॻ थींदा। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैहि जन फरमायो त हिकिड़े शिकारी शख़्स कबूतरनि खे फासण लाइ ॼार विधो। जॾहिं घणा कबूतर अची फाथा तॾहिं शिकारी डुड़ंदो आयो ऐं हिकु हिकु कबूतर मां ॼार मां कढंदो संदसि ॼंगूं ऐं खंभ भॼंदो उछलाईंदो पियो। इतफ़ाक़ सां हुन वक़्तु सर्दी जी मौसम हुई ऐं उतर जी थधी हवा ज़ोर सां पई ॻोल्ही, जंहिं करे संदसि अखियुनि मां ॻोढ़ा गड़गड़ कयूं पिया ॻिड़िया। हिकिड़ो कबूतर संदसि मुंहुं ॾिसी चवणु लॻो त हिन शिकारी जो अजब इंसाफ़ आहे।
जो असां क़ैदियुनि लाइ वीचारो अहिड़ो त रहमदिल ग़मगीन आहे जो अखियुनि मां पाणी झले नथो ॾिसे। तॾहिं हुन कबूतर खे ॿिए कबूतर चयो त अड़े बेवकूफ़, हिन जी अखियुनि ॾे न ॾिस बल्कि हथनि ॾे ॾिस त कहिड़े कम में लॻल आहे। सम्झाणी इन शिकारी जी हाल वांगुरु नफ़्स जी पैरोकारनि जो रहम ऐं क़यास बि सम्झणु खपे, जेकी पंहिंजे नफ़्स जी ख़्वाहिश पूरी करण लाइ ज़ुल्म खे रहम जी सूरत में ज़ाहिर कंदा आहिनि। हदीस पाक में न तरह आहे त अलाह ताला इंसान जी ज़ाहिरी सूरत ते न नज़र फेराईंदो आहे, बल्कि संदसि नीयत ते नज़र हूंदी अथसि। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह जन फरमायो त हिकिड़ा ॿ शख़्स सफ़र में गॾिजी निकिता। हिकिड़ो घोड़े ते सवार हुयो, ॿियो प्यादो हुयो। जंहिंखे हिकिड़ी खट बिसाण हुई जा मथे ते खयूं हलंदो हो। पोइ जिथे अची मंज़िल कंदा हुआ उते घोड़े वारो शख़्स पंहिंजे घोड़े जी ख़िदमत ऐं माट साट में मशगूल थी वेंदो हो ऐं खट वारो प्यादो पंहिंजी खट विछाए ख़ूब आराम कंदो हो ऐं फरत सां मथस चढ़ी वेंदो हो ऐं आसूदगी सां मंज़िल करे अॻिते हलंदो हो। ॿाहिरां जेको माण्हू ईंदो हो त ईअं ॼाणींदो हो त इहो घोड़ो हिन खट वारे शख़्स जो आहे ऐं इहो घोड़े वारो संदसि नौकर आहे, जेको घोड़े जी ख़िदमत लाइ साण गॾु आयो आहे। तंहिं करे सभई माण्हू तज़ीम तकरीम उन खट वारे शख़्स जी अची कंदा हुआ ऐं घोड़े वारे खां को बि न पुछंदो हो। इन हिकायत मां इहो दर्स मिले थो त इहो अहिड़ी तरह जेको शख़्स हिन फ़ानी दुनिया में खट वारे शख़्स वांगुरु तकलीफ़ ऐं बेसामानी में गुज़ारींदो, इहो आख़िरत में क़िस्मे क़िस्मे इनामनि अकरामनि ऐं इज़त सां नवाज़ो वेंदो। जेको शख़्स घोड़े वारे शख़्स वांगुरु हिन दुनिया में नफ़सानी गर्ज़न में महू थी सुठी गुज़रान में गुज़ारींदो, इहो क़यामत जो ॾींहुं सख़्त तकलीफ़ ऐं बेइज़ती में गिरफ़्तार रहंदो। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह जन फरमाइनि था त जॾहिं सिकंदर बादशाह ज़ुल्मात वारी गार मां मोटियो तॾहिं ऊंदाही में घोड़नि जे पेरनि हेठां पथरियूं पिए लॻनि। सिकंदर पंहिंजे लश्कर खे हुकुम ॾिनो त सभु को माण्हू उतां इहे पथरियूं गॾु करे खयूं हले। पोइ कनि खरज़ीनियूं ऐं तोबरा भरे पंहिंजे घोड़नि ते विधा। कनि रुॻो खरज़ीनियूं भरियूं, कनि तोबरनि ते किनायत कई। के घटि त के वधि पंहिंजे ख़्याल मूजिबि पथरियूं खणी हलिया, पर किन बदनसीबनि कुझु बि न खयूं, ख़ाली हथे निकिरी आया। जॾहिं गार जी ऊंदाही खां निकिरी ॿाहिरि थिया तॾहिं खणी ॾिसनि त इहे पथरियूं हीरनि जा टुकड़ा चिमकी रहिया हुआ। पोइ जंहिं शख़्सनि घणा खयां तन बेअरमान कयो त जेकर अहिड़ी ख़बर हुजे हा त पलूं बि भरियूं हा। जन थोरा खयां तन बि अफ़सोस कयो त जेकर ॿियनि जेतिरो खणी अचूं हा त बि ॾाढो चङो थिए हा। जन बदबख़्तनि असुल कुझु कोन आंदो ऐं अदली बदबख़्ती जे करे अहिड़ी मुफ़्त में नेमत खां महरूम रहिजी विया, तन खे बि ॾाढो ॾुख थियो। हिकु बादशाह जे हुकुम जी नाफ़रमानी जो ॾुख ऐं ॿियो अहिड़े बेनज़ीर मुफ़्त जी दौलत खां बेनसीबी जो सूर। मतिलब त सभु को शख़्स पंहिंजे क़दर मूजिबि अफ़सोस ऐं अरमान में पइजी वियो। इन हिकायत मां इहो दर्स मिले थो त हीअ दुनिया बि ऊंदाही गार जी मिसाल आहे। पोइ जेको बि हिते जेतिरी क़दुरु साले अमल कंदो तेतिरी क़दुरु आख़िरत में हुनजो एवज़ मिलंदुसि, ऐं जेको कुझु कोन कंदो तंहिंखे को फ़ाइदो ऐं अजुर कोन मिलंदो। पर अरमान ऐं अफ़सोस सभिनी खे क़दुरु थियणो आहे, छो त जंहिं चङा अमल न कया हूंदा त इहो चङनि अमलनि न करण जे करे अफ़सोस कंदो, ऐं जिन चङा अमल थोरा कया हूंदा इहो बि सिधो ऐं अरमान कंदो त जेकर दुनिया में अञा बि घणा चङा कम करिया हा त उन्हनि जो अजूरो उन मूजिबि ज़्यादा मिले हा। हदीस शरीफ़ में आहे त दुनिया आख़िरत जी खेती आहे ऐं जेके हिते पोखींदो सो ई आख़िरत में लणंदो। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।